इहो अचे पियो इहो हलो हाँ सही है हाँ हलो 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 सब वलू जी घर हलो यार यो नजर तो कोना है तो बते तो मुके गोली दो मां तो नौकरी छड़े दी छोरे लखन करोड़ दा केस हाल क्यों ना चा माना पानी ना बीड़िया ना सिगरेट करोड़ ते कर्ज थियो थी फटो ते देणो थी ना केड़ो कुत्तो तो भौंके खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर बचरो पड़ो उतरण ने खाने पीने समण जागणी कोशिश न करे चुरंदे पुरंदे तू हाणी पुठे आहे के असल में छा है निर्मल मुखे सिंध पुलिस में नौकरी दा सा सिंध पुलिस ना वडा मसला एकड़ो त साडू पगारूं कोन वधन बियो वरी जके साई हथियार सजन उहे कटियल फायर कर धाड़े लदे पेजा सिपाही मरीदा तो लिखंदो पिणे जा पैसा आज भले वठण जे हलाए जे भले भगो पे वर कड़ी आ यो आहे केरो आवाज त वलू जड़ो न वलू कोने वलू जो पी आ पुट मु तोखे चाचा न चाचा न पी चो वली मोहम्मद खान न मुखे वलू चो वलू खेरा न खैर कोने ए मां तो खे गोली दो न मारी तोखे गोली दो थो मुखे छो तो गोली दो थी गोली दो थो ता तो पुट आयो बटे ॾींहं पहिरीं मां तोखे कर्ज़ ॾिनो ओ तुंहिंजे पीउ जा ॾोकड़ा न आया गाल त ॿुध न ॻाल्हि मुंहिंजी ॿुध तूं अरे गल हाण ॾींदे त ॿुधंदो हा ॻाल्हि कर मसलो इहो थियो जो केरु मरी वियो बहाना न कर कल मुंहिंजो चाचो आहे न वीची जीअं खट ते वेठो उच तो हिकिड़ी टंग कारी थी कारी थी मां खणी वठी डॉक्टर जे भगवान अस्पताल अच्छा डॉक्टर जो बाबा हिन टंग कट टंग कटबी हाँ बस ऑपरेशन के देरी न कयो ऑपरेशन करे हिकिड़ी टंग कटियो वरी खणी अचे जीअं सुमारियुसि हाँ त वरी ॿी टंग बि कारी थी वई हाँ उहा बि कटियनि व्याज घणो ॾींदो सामान खे न न असल में जेका गोॾ पातल हुअसि न उहा रंग पई छॾे इहो ॼंघू कटियोसि ॿई कटियोसि ॿियो त कुझु कोन कटियोसि न तुंहिंजे कम जी शइ छॾी अथनि अड़े मूं वांगुरु पाण लूसो